अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? ऐं जीअं त डेली बेसिस ते तव्हां सां का न का ॻाल्हि डिस्कस कंदा आहियूं। ऐं अॼु इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो मां जीअं न्यूज़ ॾिसां वेठी पई त उन वक़्तु लाइट एक्चुअली हली वई ऐं ॾाढी मतिलबु हिकिड़ी इंट्रस्टिंग न्यूज़ ॾिसी रही हुयसि। ऐं उन खां पोइ वरी जॾहिं मां यूट्यूब ऑन कयो त उन ते तेसि ताईं उहा न्यूज़ हली वई, पर कुझु शयूं मां उन में इहे पढ़ियूं त इंडिया वरी सां मस्ती करे रहियो आहे ऐं ॿीहर जेको आहे हुनखे उनजी मतिलबु दिलि चई रही आहे त वरी उनजा जहाज़ किराया वञनि ऐं वरी जेको आहे उनखे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वञे। त मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे, चाहे उन्हनि जे कंहिं बि शहर में का बि शइ थिए थी त छा पाकिस्तानी वञी करे उते का न का हरकत करे अचनि था। इहा मतिलबु हिननि जो माइंड सेट कहिड़े क़िस्म जो आहे, मूंखे इहा शइ सम्झ में कोन ईंदी आहे। बिहार में का शइ थिए त पाकिस्तान कई आहे, दिल्ली में का शइ थिए त पाकिस्तान कई आहे। मतिलबु तव्हां थोरो सोचो इन बारे में त कंहिं मुल्क ते इल्ज़ाम तराशी करणु तव्हां ते केॾो भारी पइजी थो सघे। ऐं इन ई हवाले सां असांजो जेको ISPR आहे उन्हनि इहो ई चयो आहे त भई हिननि खे वरी मस्ती आहे, वरी मुंहुं जी खाईंदा ऐं वरी जेको आहे ही कोशिशुनि में आहिनि त वरी जंग थिए। सो असां त तयारु आहियूं, जेकॾहिं तव्हांखे एॾो शौक़ु आहे असां सां विढ़ण जो त अचो, मोस्ट वेलकम। असांजा दरवाज़ा खुलियल आहिनि, असांजा जवान तयारु आहिनि, हर वक़्तु तयारु आहिनि ऐं असां तव्हांखे बिल्कुलु मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। सिर्फ़ु पाक आर्मी न, ऐं बल्कि अवाम बि असांजी तयारु वेठी आहे। तव्हांखे जेको आहे पंहिंजे मुल्क ते मेरी अखि रखणु कोन ॾींदासीं। हीअ धरती अमड़ असांजी आहे, असांखे पंहिंजी जान खां वधीक प्यारी आहे ऐं जेकॾहिं इन ते कोई बि मेरी अखि रखंदो त उहो मुंहुं जी खाईंदो। इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि इलाही माण्हुनि खे ख़बर पइजी वई आहे, इलाही मुल्कनि खे इहा शइ सम्झ में अची वई आहे, पर अञा ताईं भारत खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। जेसीं ताईं हू पंहिंजो ठीकु ठाकु नुक़सानु न कराईंदो तेसीं ताईं शायदि उनखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी, उहो मज़ाक़ थो सम्झे शायदि। सो बहरहाल असांजा हुक्मरान वेठा आहिनि, असांजी पाक आर्मी आहे, उहे इन्हनि शयुनि खे ॾिसी रहिया आहिनि ऐं वेझड़ खां ॾिसी रहिया आहिनि। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त जीअं तव्हांखे ख़बर आहे त पोलियो जी मुहिम हलंदी आहे। हिन भेरा वरी पोलियो जी मुहिम स्टार्ट थी आहे ऐं इहा ख़बर पई आहे सर्वे रिपोर्ट में त कराची जा केतिरा ई पेरेंट्स आहिनि जेके अॼु ताईं ॿारनि खे पोलियो जो ड्रॉप्स नथा पियारनि। त ख़ुदा मां तव्हांखे इहो ई चवंदसि त इहो ज़ुल्म न कयो, ॿार खे जेको आहे पंहिंजे उन हक़ खां महरूम न कयो त जीअं हू वॾो थिए ऐं कंहिं माज़ूरी में पइजी वञे। त बराए महिरबानी करे ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, पंहिंजे ॿार खे माज़ूरी खां बचायो ऐं ॿार खे लाज़मी पोलियो जा फुड़ा पियारियो, लाज़मी पियारियो। ऐं उन खां अलावा जीअं त अक्टूबर आहे, अक्टूबर मां तव्हांखे ॿिनि टिनि ॾींहंनि खां इहा ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में अची रही हुई, पर मुंहिंजे ज़हन मां निकिरी पई वञी। हीउ जेको अक्टूबर जो जेको महीनो आहे इहो ब्रेस्ट कैंसर जो महीनो आहे ऐं हिन सॼे महीने में जेको आहे कैंसर पेशेंट्स जेके बि हूंदा आहिनि उन्हनि खे ट्रीट कयो वेंदो आहे, उन्हनि जा वर्कशॉप्स थींदा आहिनि ऐं जेके बि असांजी भेनरूं आहिनि ऐं तव्हांखे ख़बर हुजे त छाती जो जेको कैंसर आहे उहो लाइलाज आहे ऐं उन जी जेकॾहिं असां बर वक़्तु उनजो इलाजु जेकॾहिं न कयो त ख़ुदा न ख़ास्ता उन में असांजी ज़िंदगी बि वञी सघे थी। त इन ई करे तव्हां जेको आहे ख़ुदा न ख़ास्ता काई बि जेकॾहिं तव्हांखे तकलीफ़ महसूसु थिए थी त तव्हां पंहिंजे घर वारे हॉस्पिटल वञी करे मुआइनो करायो, डॉक्टर सां मशवरो कयो ऐं पंहिंजो इलाजु लाज़मी करायो। अॼु बि मां इलाही अहिड़ियूं छोकिरियूं ॾिठियूं आहिनि, औरतूं ॾिठियूं आहिनि जेके घबराईंदियूं आहिनि इलाजु कराइण खां, ॿुधाईंदियूं कोन आहिनि, न पंहिंजे मुड़ुस सां ॻाल्हि कंदियूं आहिनि, न पंहिंजी ससु सां ॻाल्हि कंदियूं आहिनि, न पंहिंजी माउ सां ॻाल्हि कंदियूं आहिनि, या जेके बि घर में फीमेल्स हूंदियूं आहिनि, चाहे भेण हुजे कोई बि हुजे, उन सां काई बि उहा ॻाल्हि न कंदियूं आहिनि। जॾहिं इहा तकलीफ़ वधी वेंदी आहे उन खां पोइ जॾहिं ख़बर पवंदी आहे सर्जरी वारो टाइम अची वेंदो आहे त पोइ इलाही मुश्किलातुनि जो सामनो करिणो पवंदो आहे। कोई कोई त ईअं बि हूंदो आहे जो बिल्कुलु लास्ट स्टेज ते हूंदो आहे। त इन जे करे तव्हां इन खे मज़ाक़ न सम्झो ऐं बर वक़्तु इन जो इलाजु लाज़मी करायो। उन खां अलावा व्यूअर्स, अॼु असां सां गॾु जेके स्टूडियो में गेस्ट मौजूदु आहिनि, जॾहिं बि ईंदा आहिनि शो में चार चंड लॻाईंदा आहिनि पंहिंजी कॉमेडी सां ऐं अॼु उन्हनि जी बर्थडे बि आहे, बल्कि हीउ सॼो मंथ ई उन्हनि जी बर्थडे जो आहे।
सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु स्टूडियो में जावेद नाज़ टकाणी हिते मौजूदु आहिनि, जेकी पाण माशाल्लाह सां कॉमेडियन एक्टर बि आहिनि, होस्ट बि आहिनि, डायरेक्टर, राइटर, प्रोड्यूसर ऐं वॉइस ओवर आर्टिस्ट बि आहिनि। उन्हनि खे बि भली कार कंदासीं। उन खां अलावा असां सां गॾु साजिद अली हैदरानी हिते मौजूदु आहिनि, जेकी पाण सिंगर बि आहिनि, होस्ट बि आहिनि, 7 ज़बानुनि में गाना भी ॻाईंदा आहिनि ऐं उन्हनि सां गॾु उन्हनि जी नंढी धीअ बि हिते मौजूदु आहे, फ़तैया राणी। सो सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं हैप्पी बर्थडे तव्हांखे। थैंक यू, वॾी महिरबानी। एॾा सीरियस त तव्हां कॾहिं बि कोन थिया आहियो। बसि हीअ जॾहिं तव्हां शुरूआति कई आहे पंहिंजे फ़न जी, पंहिंजे आवाज़ जी, पंहिंजे ख़ूबसूरती जी, पंहिंजे लफ़्ज़नि जी, जुमिलनि जी, ॻाल्हियुनि जी, केटियुनि जी, त असांखे यादि थो अचे इंडिया सुधरे छो नथो। हा, इहा ॻाल्हि उहो वाक़ई शरारती ॿार आहे जंहिंजो गुरूर ऐं सिंदूर उन्हनि जे ई मायुनि जे मथे ते असां हणी छॾियोसीं। उन्हनि जो गुरूर ख़ाक में मिली वियो, सिंदूर तंदूर में हलियो वियो। रा फेल जेके फेल थी विया, रा वारा, उहे राफेल तयारु आहे। उहे शायदि उन कबाड़ी बि हाणे वठण लाइ तयारु कोन। मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, हाणे कुझु ॾींहं पहिरें जी ॻाल्हि आहे, मां हिकिड़ी मूवी पे ॾिठी, इंडियन ही मूवी ही नई आई आहे, त उन में हुननि पंहिंजे ई राफेल्स जो मज़ाक अहिड़े क़िस्म जो उॾायो आहे जो हिकिड़ो घरु ॾेखारियो अथनि, उते शादी था ॾेखारिनि, शादी जी तक़रीब आहे, त उन मैंशन जो नालो ई राफेल रखियो अथनि। पर उनखे रा ऐं फेल खे अगरि तफ़सील करे ॾिसो त उन्हनि जी पंहिंजी राह आहे जेका फेल थी वई। राय फेल ऐं उन्हनि जी राय बि फेल थी, उन्हनि जी राह हिकिड़ी तंज़ीम आहे। उन राह जो जॾहिं फेल थी वञे, उन्हनि जा तयारा फेल थी वञनि, त अञा बि उन्हनि जे पेट जो सूर ख़तमु नथो थिए, घटि नथो थिए। हू छा था चाहिनि? हिकु दफ़ो अचो, फ़ैसिलो करो, राज़ी थियो। असां न फ़क़ति 25 करोड़ पाकिस्तानी, असांजी पाक फ़ौज, असांजी आर्मी, असांजी रेंजर्स, असांजी पाक पुलिस ऐं असांजो अवाम सभु हिकु पेज ते मौजूदु आहियूं। असां अॻे बि अव्हांजा ढकणा टोड़े छॾिया, अव्हांखे उॾाए छॾियो, अव्हांखे तबाह कयो, अव्हांखे बर्बादु कयो। अव्हां चओ त असां ज़मीनी रस्ते तां बि अव्हां ॾांहुं अची सघूं था। असां अव्हां वटि खोपरा पार वारे रेलवे लाइन जे थ्रू बि अची सघूं था। हीअं त अव्हांजो राह खे त असां फेल करे छॾियोसीं। अञा अव्हांजे पेट जो सूर छो नथा ख़तमु करियो? या अव्हांखे छा थियो आहे कि सुठे डॉक्टर खे ॾेखारियो, को अव्हां गोरियूं वठो, को दवाऊं वठो, पर हा, जेकी बि दवा वठो, दवा वक़्त ते खाईंदा कयो त अव्हांजे पेट जो सूर घटि थिए। ऐं जेकॾहिं अञा बि अव्हां नथा सुधरो त दवा जो शीशो हिलायो, पोइ पियो, माना अव्हांजे पेट मां इहो सूर घटि थिए। बाक़ी हाणे अव्हांखे अलाह पुॼे, अलाह ई पुॼी सघे थो। असां 25 करोड़ अवाम, असां 25 करोड़ त न आहे, हाणे 26-27 करोड़ थी वई आहे। भले ई 28-30 करोड़ बि हुजूं, हुननि जे 1.5 अरब माण्हुनि खां वधीक आहियूं असां। हा, ॿियो ख़ैर ख़ुशि ठीकु ठाक ॻाल्हि इहा त ठीकु ठाक। तबे ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहे। हे शुरू थींदा त पोइ बसि न कंदा साईं। मैडम, इन जो नालो टाकाणी, जावेद टाकाणी साहब, मुंहिंजो उस्ताद बि आहे, मुंहिंजो वॾो भाउ बि आहे ऐं माशाल्लाह चैनल ते मुतारिफ़ करण वारो जावेद टाकाणी बि आहे। न माशाल्लाह, इहा त आदत सुठी अथसि जो इलाही टैलेंट खे जेको आहे प्रमोट कंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, बाक़ी ॻाल्हाइण में मास्टर आहे। पर इहो ॿुधायो, जावेद टाकाणी त ख़बर आहे नाज़ केरु आहे? किस्मत पर अपने नाज को कुछ नाज तो नहीं, किस्मत पर अपने नाज को कुछ नाज तो नहीं, नाजनी भी नाजा हो गई है नाज पर अभी। नंढपण खां जेका 6-7 क्लास में हुयासीं, 12-13 सालनि जी उमिरि में, त शाइरी जो बि शौक़ु जाॻियो। उन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके शाइर आहिनि उहे पंहिंजे नाले सां गॾु पंहिंजो तख़ल्लुस रखंदा। त घणेई तख़ल्लुस उन वक़्तु जावेद पाशा, जावेद कासिम, पोइ जावेद नाज़। छो त उन वक़्तु जावेद अख़्तर हली रहियो हो, पंहिंजो मोइन अख़्तर, जावेद अख़्तर ऐं नाहिद अख़्तर। मूं सोचियो जावेद अकेलो ठीकु नथो लॻे, जावेद नाज़ हुजेसि हुन में विच में। जावेद अख़्तर नालो हुयो, पोइ नाज़ हुन में वरी शाइरी तख़ल्लुस वधायोसीं। पोइ वरी टाकाणी थी पियासीं। ज़माने जूं ॻाल्हियूं आहिनि, वक़्तु पियो हले। नाज़नी नाज़ करने लगी नाज़ के सामने। मतलब छा है इहो तव्हांजो तख़ल्लुस आहे या कास्ट आहे? नाज़नी नाज़ करने लगी नाज के सामने, नाज़नी नाज करने लगी नाज के सामने, जब नाज ने अपना नाज दिखाया तो नाज़नी नाज के नाज पे नाज़ा हो गई। नाज़ा, क्या बात है, क्या बात है। टाकाणी हिकिड़ो कॉमेडी करेक्टर हो। उनजो कॾहिं कंहिं बि इदारे में असां को नओं को सिलसिलो कंदा आहियूं त हुन में 8-10 नाला रखिया वेंदा आहिनि।
जिन मां असांजो जेको साहिब इक़्तिदार आहे उहो डन कंदो त इहो नालो हिकिड़ो 1999 में रेडियो पाकिस्तान कराची ते नौजवाननि जो हिकिड़ो सिलसिलो हुयो टाकाणी ऑनलाइन, उन में इहो नालो ओके कयो वियो टाकाणी, जंहिंजूं 4 ज़ालूं ऐं 22 ॿार आहिनि ऐं बसि बाक़ी ख़्याली हुन में कैरेक्टर आहिनि। कॾहिं जंहिंजूं 4 ज़ालूं आहिनि उन्हनि जूं ससूं बि 4 अॼु ॾींहं ताईं क़ाइमु आहिनि। 26 साल थी विया। 26 साल थी विया माशाल्लाह। है न, त 4 ज़ालूं ऐं 22 ॿार अॼु ॾींहं ताईं आहिनि। ऐं सिंध वारनि जो, सिंध वासियुनि जो, पंहिंजे दोस्तनि जो, भाइरनि जो, अमड़ियुनि जो, अदड़नि जो, मारूड़नि जो, जांगीड़नि जो, सांगीड़नि जो, सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जेको 26 सालनि खां मिस्टर टाकाणी खे बर्दाश्त करे रहिया आहिनि। वाह 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 वाह, इहा त सुठी ॻाल्हि और मज़ीद अञा बि कंदा। अञा बि कंदा इंशाल्लाह न थी सघे थो ऐं प्राइड ऑफ परफॉर्मेंस मिलण खां पोइ वरी ऐं चेंज करे वञा, मिस्टर टाकाणी खे मारे ॿियो को नओं कैरेक्टर ज़िंदा कयां। न भाई टाकाणी बि हुजे पर ॿियो कैरेक्टर बि ज़रूर अचे जेको हुनखे टाकाणी खे अची बीट करे। हाँ हाँ बिल्कुलु बिल्कुलु। टाकाणी हेॾे होॾे न वञणु घुरिजे। न न बस खुदा जब दोस्त है अपना तो क्या दुश्मन का अंदेशा। जुबानी छंडाणी राणू दे राणी किधरो हिंदाणी एक सिर खीर में 3 सिर पानी पर हाज़िर वञी पंहिंजो मिस्टर टाकाणी। वेरी नाइस वेरी नाइस। जी तव्हां मूंखे ॿुधायो त माशाल्लाह 7 ज़बानुनि में तव्हां गाना ॻायो था। जी जी माशाल्लाह। त इहो कॾहिं खां स्टार्ट थियो सिलसिलो भला? तक़रीबन 14-15 साल थी आहिनि। अच्छा जी हाँ। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे लियारी में, कराची में, पूरी सिंध में, पूरी पाकिस्तान में इवेंट कंदा रहंदा आहियूं। मुख़्तलिफ़ ज़बाननि जा माण्हू मिलंदा आहिनि त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जैसा देश वैसा बेस, ऐं जहिड़े ज़बान जा माण्हू मिलंदा आहिनि त ओड़े ज़बान में उनखे परफॉर्म करे ॾेखारींदा आहियूं। सही, पर घणो जेको हिकिड़ी थींदी आहे न त अट्रैक्शन तव्हांखे कहिड़ी ज़बान में महसूसु थींदी आहे? अट्रैक्शन बेसिकली त सिंधी ऐं उर्दू। सिंधी त तव्हांखे ख़बर आहे पंहिंजी ज़बान आहे सिंधी, त ज़्यादातर सिंधी ज़बान में। सही माशाल्लाह। त इन खां अलावा तव्हां मतिलबु स्टेज परफॉर्म कंदा आहियो या कुझु एल्बम्स वग़ैरह बि कया? 7 एल्बम आहिनि मुंहिंजा। अच्छा अच्छा। पहिरियों एल्बम नाज़ प्रोडक्शन कई हुई, बाक़ी मुख़्तलिफ़ चैनल्स मुख़्तलिफ़ कंपनियनि मुंहिंजा एल्बम रिलीज़ कया। इन जे अलावा परफॉर्मर्स आहियां। अच्छा अच्छा सही। कंहिंखे ॾिसी इंस्पिरेशन जागी त मां बि ॻायां? मां नंढो हूंदो हुयुसि त प्रोग्राम थींदा हुया, मां मुख़्तलिफ़ सिंगर्स खे ॾिसी करे अगरि ॻाल्हि कजे त मैडम आबिदा परवीन जी। हा माशाल्लाह, वो त नो डाउट वॾो। न कॾहिं उन जहिड़ी मैडम ईंदी न आवाज़ उन जहिड़ो कॾहिं पैदा थींदो। सही ॻाल्हि त उनखे ॾिसी करे मां ॾाढो मुतासिर थियुसि ऐं कोशिशि कयो सिखण जी। ऐं रूहानी उस्ताद जंहिंखे चइजे? रूहानी उस्ताद त खोड़ सारा आहिनि पर मुंहिंजो बेसिकली उस्ताद अब्दुल सत्तार बलोच लियारी में। सही सही। अच्छा म्यूज़िक कंपोज़ वग़ैरह बि कंदा आहियो या सिर्फ़ु सिंगिंग? म्यूज़िक कंपोज़ इलाही घटि। तमामु घटि। सही। बाक़ी तक़रीबन सिंगिंग ज़्यादा कंदा आहियूं। त टाकाणी साहब सां कीअं मुलाक़ात थी तव्हांजी? टाकाणी साहब जी वॾी हिकिड़ी कहानी आहे। टाकाणी साहब माना जावेद अख्तर नाज़ उर्फ़ टाकाणी। त चवण जो मक़सदु आहे हिकिड़े प्रोग्राम में अटेंड पे कयासीं प्रोग्राम, त टाकाणी साहब मूंखे मिलियो ऐं हिकिड़ी गैदरिंग में हूंदी हुई, हुते वेंदा हुआसीं PM समूह वारनि जी गैदरिंग। त हुते टाकाणी साहब मूंसां मुलाक़ात कई। टाकाणी साहब सां रोज़ाना वेंदे ईअं ॻाल्हि ॿोल वधंदी वई। पोइ मूंखे माना पंहिंजे नंढे ॿार वांगुरु सम्झी मूंखे चई तव्हांखे मां अॻियां वधाईंदुमि। मां चयो बिल्कुलु टाकाणी साहब, तव्हां मुंहिंजा वॾा भाउ आहियो। मां टाकाणी साहब जी जेतिरी तारीफ़ कयां मां चवां थो कमु आहे। KTN ते माना मुख़्तलिफ़ सिंधी जेतिरा बि चैनल्स आहिनि उहो टाकाणी साहब मूंखे खणी आयो, मुतारुफ़ कराई वॾे आर्टिस्टनि सां। ऐं अॼु अगरि KTN ते मां हिते वेठो आहियां त टाकाणी जी बदौलत। न इहा त मां शुरूआत में ई ॻाल्हि कई त इलाही आर्टिस्टनि खे मुतारिफ़ करायो ऐं टाकाणी जी घणियूं शायरियूं बि मां ॻायूं आहिनि। अच्छा। हा, हिन प्रोग्राम में टाकाणी जी शायरी बि तव्हांखे ॿुधाईंदुमि मां। अच्छा अच्छा। इहा अॼु मूंखे ख़बर पई आहे। त तव्हां गाना बि लिखंदा आहियो? पोइ वरी तव्हां चओ था त वधीक थो ॻाल्हाए। मैडम ही हरफन मौला आहे। आहे त सही। आहे त हरफन मौला। आहे त सही। बिल्कुलु बिल्कुलु। आहे त सही। कोशिशि मां बि कयां थो, मां बि इन जहिड़ो ठहियां, कोशिशि कयां थो। न असां नथा थी सघूं। ॾिसो इहा हिकिड़ी हक़ीक़त ॻाल्हि आहे, मज़ाक मस्ती पंहिंजी जॻह ते आहे, पर ही जेतिरो टैलेंटेड इंसान आहे ऐं असां कोशिशि बि जेकॾहिं कयूं त असां हिननि जहिड़ा नथा थी सघूं। असां जेतिरी कॉमेडी असांखे अचे थी असां पंहिंजी उहा परफॉर्मेंस ॾेई सघूं था। ही नेचुरल आहिनि। असां जेका एक्ट कंदासीं उहा एक्टिंग हूंदी। ओरिजिनल फर्स्ट कॉपी आहे। ओरिजिनल आहे। ओरिजिनल आहे। जी हाँ बिल्कुलु। ही मतिलबु मां जेके बि अॼु ॾींहं ताईं कॉमेडियन सां मुलाक़ात थी आहे मूंखे उन्हनि सभिनीनि मां टाकाणी जेको आहे न वाकई नेचुरल एक्टर लॻंदो आहे।
नो डाउट बिल्कुलु त जीअं एक्टिंग में हूंदो आहे साम्हूं बि ईअं ई आहे मूंखे लॻंदो त हर वक़्तु पंहिंजे कैरेक्टर में थो रहे पियो घर वारा पोइ सुञाणींदा बि आहिनि या न घर वारा 4 ज़ालूं 22 ॿार आहिनि नेठि केॾां वञा 4 ज़ालूं 4 ससूं 4 सहुरा वरी 20-25 सालियूं 30-35 वरी साला वरी हुननि जा ॿार हा केॾां वञे भाई माण्हू टाकाणी साहब माना पूरो राज करे वेठा आहियो तव्हां ज़ाहिर आहे, असांखे इलेक्शन में इन ई करे त बीठा आहियूं न माना खटो बि था हा खटो या हारायूं पर बीहणो आहे ताकी साम्हूं वारे खे कुझु ॿ टे ख़बर पैसा पए। वठूं हा 2-3 साल सुखिया गुज़ारियूं इहो कम जो हिसो आहे हूअं बि जेको साजिद हैदराणी ॻाल्हि करे पियो मुंहिंजी ज़ात जो मुंहिंजी बिरादरी जो मुंहिंजे इलाइक़े जो मुंहिंजे धरती जो आहे ऐं मुंहिंजी लियारी जो आहे त लियारी में मिनी पाकिस्तान आहे उते 18 ॿोलियूं ॻाल्हाइबियूं आहिनि बिल्कुलु उहे सभु ॿोलियूं हिनखे ईंदियूं आहिनि हर ॿोली में ॻाईंदो आहे ऐं सादतमंद आहे ऐं उनखे अलावा असांजो त फ़र्ज़ु इहो आहे त जेको कमु असांखे अचे थो उहो डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं ऐं हेल्प कंदा आहियूं हेल्प आउट थींदा आहियूं त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे मूं दुनिया जे पहिरीं सिंधी सैटेलाइट चैनल सम्झां थो 2001 खां उन्हनि सां गॾु हुयुसि केटीएन ते मूं पंहिंजो कमु शुरू कयो ऐं मूं पंहिंजी लियारी जे समूरा आर्टिस्ट जेके शादियुनि जे मुख़्तलिफ़ इवेंट्स में ॻाईंदा हुया बिल्कुलु जिन में तुफ़ैल संदराणी मास्टर एयाज़ अली रजब अली यूनुस जानी ऐं ॿिया खोड़ सारा सकीना अदी सकीना जो प्रोग्राम सम्झां थो त जेको अतर साहब उन्हनि जी शादी जो प्रोग्राम बि मूंखे मिलियल हो उहो बि मूं लियारी वारनि जे थ्रू करायो अदी सकीना आई हुई हुन में ॻाइणु ऐं ॿिया जेके हिते जा दोस्त हुया उन्हनि जे थ्रू असां इहो प्रोग्राम कयो ऐं मुख़्तलिफ़ इवेंट कंदो रहियो आहियां मूं घणनि फ़नकारनि खे मुतारिफ़ करायो अॼु बि तुफ़ैल संदराणी इहो मुंहिंजी ईजाद थियल आहे त हू अॻे सभु सिर्फ़ु शादी जा प्रोग्राम या शादी जा इवेंट कंदा हुया चैनल ताईं उन्हनि जी रसाई न हुई PTV हिकिड़ो सरकारी इदारो हुअण जे करे इंतिहाई मसरूफ़ हूंदो हुयो ऐं हर कंहिंखे वारो मिलणु उते ॾुखियो हूंदो को हिकु अधु प्रोग्राम अॼु कयोसीं त वरी 6 महीने या साल खां पोइ उहो वारो मिलंदो हो पर हीअ जॾहिं दुनिया जो पहिरीं सिंधी सैटेलाइट चैनल आयो त सभु सिंधी सुजाग थिया सिंधियुनि खे सुजाग करण में सिंधियुनि खे होशमंद करण लाइ सिंधियुनि जी ज़रूरत आहर जेको कमु केटीएन कयो उन जाइ ते केरु कोन पहुतो सही बिल्कुलु सही ॻाल्हि आहे हाणे लास्ट वीक जेको असां केटीएन जी सालगिरह बि सेलिब्रेट कई आहे 23 त तव्हां आया हुया हुन में न उन ॾींहुं आउं कोन आयुसि छो त हैदराबाद वारो ड्रामा फेस्टिवल में आउं मौजूदु हुउसि अच्छा अच्छा उन ॾींहुं टाइम कोन ॾेई सघियुसि इतफ़ाक़ सां न त हर साल आउं गॾु हूंदो आहियां पर अॼु वरी अचण जो मक़सदु इहो त हुननि जी सालगिरह त असांजी बि त सालगिरह तव्हांजी बि सालगिरह आहे सो बिल्कुलु तव्हांजी बर्थडे बि सेलिब्रेट कंदासीं ऐं तव्हांखे विश त असां ऑलरेडी करे चुका आहियूं थैंक यू सो थैंक यू अल्लाह साईं तव्हांखे सिहत तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे लाइक कयो सब्सक्राइब कयो हा हा ऐं जेको आहे ईअं ई जेको आहे तव्हां माण्हुनि खे एंटरटेन कंदा रहो थैंक यू सो अज़ान थी रही आहे अज़ान खां पोइ जेको आहे तव्हांजो गानो ॿुधंदासीं तेसीं ताईं जेको आहे तव्हांजे करियर जे हवाले सां ॻाल्हि कयूं त तव्हां सेटिस्फाई आहियो तव्हां जिथे आहियो ऐं अॼु जो जेको हिकिड़ो मुआशिरो आहे सोशल मीडिया आहे या जेके आर्टिस्ट आहिनि उन हिसाब सां तव्हांखे छा थो लॻे त तव्हां जिथे आहियो उते सही आहियो पाकिस्तान कराची ऐं स्पेशली लियारी मां ॻाल्हि कयां अगरि पंहिंजे लियारी जी त माशाल्लाह लियारी में त खोड़ सारो प्यारु मूंखे मिलियो ऐं पूरी कराची में मुंहिंजे ख़्याल में कुझु अर्सो पहिरियां जावेद टाकाणी सां गॾु पूरो पाकिस्तान ऑल पाकिस्तान टूर असां कयो टाकाणी साहब मूंसां गॾु हुयो जी बिल्कुलु मुख़्तलिफ़ शहर में इवेंट कयासीं असां त पाकिस्तान टूर हो पाकिस्तान टूर हुयो ॿ अढाई महीना लॻा तक़रीबन शेल कंपनी वारनि सां गॾु हुयासीं असीं जी जी तक़रीबन 2-2.5 महीना ॿाहिरि त उते ॾाढी शोहरत मिली असांखे मां सम्झां थो की अगरि जेकॾहिं मां हिते आहियां त अलहमदुलिल्लाह पाकिस्तान जे हवाले खां कराची जे हवाले खां स्पेशली लियारी असांजी माउ आहे लियारी में त ॾाढो प्यारु मिलंदो आहे असां अलहमदुलिल्लाह ॾाढो प्यारु मिले थो एतिरे क़दुरु त असांखे अच्छा हिते मां इहो बि ॾिठो आहे त हिते लियारी में टैलेंट जी कमी बि कोन्हे न आहे ॾाढा टैलेंटेड आहिनि नो डाउट बिल्कुलु तव्हां सही था चओ त जीअं त लियारी मां ई कराची जो जनमु थियो ऐं कराची मां ई सॼो पाकिस्तान ज़रख़ेज़ ख़ुशहाल थियो आहे अॼु बि पाकिस्तान जेकॾहिं हले थो त कराची जी माशी हालत जे करे हले थो लियारी में असां वटि सिर्फ़ु ॾिसण वारा फ़नकार न आहिनि बल्कि तव्हांखे वजत में बि घणेई माण्हू मिलंदा ढोल वारो बेंजे वारो उस्ताद बिलावल बेल्जियम जो ताल्लुक़ हुतां खां आहे उस्ताद ॿिया नाले वारा सिंगर माज़ी में बि रहिया आहिनि मूसा हुसैन समा
ऐं पंहिंजो मौला बख्श लासी, अब्दुल्ला पंवर, अब्दुल्ला कच्छी, नूर मोहम्मद, पंहिंजो ॿिया बि खोड़ सारा, साईं सलेमान शाह उते रहंदो आहे, अब्दुल्ला पंवर तव्हांखे ॿुधायमि, ॿिया बि उते अनेक, ऐं उन्हनि सां वॼाईंदड़ जेके माण्हू आहिनि उहे वॾी तादाद में, उस्ताद बच्चल ढोलक वारो, उस्ताद बिलावल बेल्जियम बच्चल, ऐं ॿिया बि खोड़ सारा शाइर अदीब, अली मोहम्मद मजरू साहब, इकबाल शाहीन साहब, अली मोहम्मद अश्क साहब, असगर हालो साहब, ऐं उन खां अलावा राइटर अदीब, ऐं असांजे PTV जे प्रोड्यूसर जंहिं वक़्तु PTV ऑन थियो हो 64-70 वारे ज़माने में, उन वक़्तु शहर में आबादी कोन हुई, त असांजा इहे जेके 12 आयल उन वक़्तु जेके भर्ती थियल हुआ प्रोड्यूसर, इस्लामाबाद में ट्रेनिंग करण खां पोइ जॾहिं कराची में आया त कहिड़े इलाइक़े में रहूं, त इहे समूरा प्रोड्यूसर जेके हाणे रिटायर थी चुका आहिनि, इहे लियारी में रहंदा हुआ तक़रीबन वॾी तादाद में। आर्टिस्ट बि उते वॾी तादाद में, जीअं मरहूम अब्दुल गफ़ार मेमण साहब, रशीद साबिर साहब, GM कलीम साहब, जेके रेडियो TV स्टेज जा नाले वारा उन वक़्तु जा नाला हुया, जेके घणेई आर्टिस्ट हाणे त कोन्हनि, अमर केटवी साहब, PM समूह साहब, इहे सभु, इकबाल लतीफ़ साहब, ऐं पंहिंजो गुल्लू हिकिड़ो हूंदो, गुल्लू साईं, उहे बि मुख़्तलिफ़ अहिड़ा खोड़ सारा आर्टिस्ट उते मौजूदु आहिनि लियारी में। इन करे असां मुश्तरका तौर ते चऊं त लियारी जान से प्यारी। ज़बरदस्त। हिते हाणे असां कुझु गानो बि ॿुधूं, एंटरटेन बि कजे व्यूअर्स खे, त हींअर छा पिया ॿुधायो असांखे? जीअं त अॼु तव्हां मूंखे चयो की तव्हां माशाल्लाह मुख़्तलिफ़ ज़बान में ॻायो था, त सभ खां पहिरीं मां चवंदुसि लियारी शरीफ़, लियारी असांजी माउ आहे, लियारी असांजी जान, लियारी असांजी शान ऐं मान, उन जे लाइ हिकिड़ो बलोची सॉन्ग मां डेडिकेट कंदुसि पंहिंजे व्यूअर्स जे लाइ। मन भी रवा दोस्तावती, हो मन भी रवा मुल्कावती, है मिन्नत मदारे मन जे डला, मन भी रवा दोस्तावती। मिन्नत मदारे मनी जे डला, मन भी रवा दोस्तावती, है मिन्नत मदारे मनी जे डला, मन भी रवा दोस्तावती, मन भी रवा दोस्तावती, मन भी रवा मुल्कावती, मिन्नत मदारे मनी जे डला, मन भी रवा दोस्तावती। जत्ते बलोचा कारी न को, ससी खुशी मनावारिश को, ओ ससी बलोचा वारी न को, ससी खुशी मनावारिश को, दोस्त नशो मना दोरिश को, मन भी रवा दोस्तावती, आए दोस्त नशो मना जोरिश बो, मन भी रवा दोस्तावती।
जते बलूचा कारे न को ससी खुशी मनावारिश को जते बलूचा कारे न को ओ ससी खुशी मनावारिश को दोस्त नशो मना जोरिश पो मन भी रवा दूतावती ऐ मिन्नत मदारे मनी जे डला मन भी रवा दूतावती मन भी रवा दूतावती मन भी रवा मुल्कावती मिन्नत मदारे मनी जे डला मन भी रवा दूतावती ऐ मिन्नत मदारे मनी जे डला मन भी रवा दूतावती मन भी रवा दूतावती ऐ मन भी रवा दूतावती। वाह 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 आवाज़ त माशाल्लाह ॾाढी सुठी आहे तव्हांजी पर वॾी गानो महिरबानी। मूंखे सम्झ में न आयो ऐं हीउ लियारी जो ॾाढो मशहूरु सिंगर हुयो झाड़ोक उस्ताद झाड़ोक जो ॻायल इहो कलाम माना ॾाढो ज़बरदस्त जी सिंधी में खणी माण्हू ईअं तर्जुमो करे सघे त उहो पंहिंजो उमर मूं नथा विसरनि वेड़ी चन जा वारा मतिलबु हू चए पई त मिन्नतूं पई करे त आउं बि वेंदुसि पंहिंजी सहेलियुनि ॾांहुं पंहिंजे संगतियुनि ॾांहुं पंहिंजे माइटनि ॾांहुं वेंदुसि इन तर्जुमो सम्झ ईअं थींदो पाण वटि त अच्छा यानी रोकेस तो हा मूंखे रिक्वेस्ट न कजां मां वेंदुसि ज़रूरु मूंखे रिक्वेस्ट न कजां अच्छा रोक जा मिन्नत मदार है मूंखे मनी जे दिला माना मूंखे मिन्नत न कजां बिल्कुलु नाइस तव्हांखे त ज़ाहिर आहे सम्झ में अची वियो हो तो बलूची बरसाने मैं घुमा गप कने छो मैं घुमा गप कने मूंसां ॻाल्हाईंदी आहे बलूची तोका अबर बिका तो चूने वशे जोड़े खुशे बुगुश ना तो मत बुगुश ना मां वशा शरण डड्डा तो चूने तू कीअं मैडम कीअं लॻो तव्हांखे इहो बलोची सॉन्ग ॾुखी आहे ॾुखी कोन्हे ॾुखी कोन्हे हाणे त ई जेको रोड ठही वेंदो न चाइना वारो पोइ इहे सभु मीं पाण में मिक्स थी वेंदा चीनी बलोची सिंधी चुपाची चापूं उहो त हुअ ई सभु हिकु ई आहिनि ज़बानूं त सभई बहितरीन आहिनि ज़बानूं हिकु न आहिनि पोइ शिंग पाचू ईंदो उहो वरी पुछा कंदो चिंग माची चापूं कीअं आई तूं पोइ तव्हां ई हुनखे जवाबु ॾिनो न चाइनीज़ में असां त अॼु ॾियण लाइ तयार आहियूं सुवाल नथा कनि हुनखे ख़बर आहे त कराची हुनखे ख़बर आहे कराची एक्सप्रेस लियारी वारा डायरेक्ट ठका करे जवाबु तव्हांखे ॾींदा या उहो वरी पंहिंजी लैंग्वेज में ॻाल्हाईंदा ज़बरदस्त सो फतैया भी हिते वेठल आहे जी बिल्कुल सो फतैया कैसी हैं आप फतैया कैसी हैं आप बताएं आवाज़ ही नहीं आई आपकी थोड़ी थोड़ी बात करें आवाज़ आ रही है बात करें बताएं अपने बारे में कैसी हैं आप ठीक है कौन सी क्लास में पढ़ती हैं KG2 में अच्छा फतैया मुझे पता चला है कि आप भी गाने गाती हैं बाबा की तरह अरे बताओ कौन सा गाना जो अक्सर गाती रहती हैं आप बताएं ना गाएं ना थोड़ा सा गुनगुनाए ना अच्छा अभी मूड नहीं है इसका हियर मूड कोने अरे अच्छा अभी मूड नहीं है ठीक है तो आहे शौक़ तव्हांजी नंढड़ी खे जीअं तव्हां ॻाल्हि पिया कयो त थोरो ईअं झुंगारी माशाल्लाह टैलेंट त आहे माना इवेंट में मां कॾहिं कॾहिं वठी वेंदो आहियां जीअं जिते खणी आयो केटरिन ते त माशाल्लाह ॻाल्हाईंदी बि आहे ऐं स्टेज ते परफॉर्म बि कंदी आहे जी बिल्कुलु सही ज़बरदस्त माशाल्लाह ऑल द बेस्ट तव्हांजो हींअर कोई नओं प्रोजेक्ट KTN जे लाइ या ॿाहिरि कुझु करे रहिया आहियो हा ॿाहिरि त कमु इलाही आहे छो त फ़क़ति अदाकारी न आहे अदाकारी खां अलावा वॉइस ओवर जो कमु इलाही आहे वॾी तादाद में वॉइस ओवर जो बजट बि सभिनी खां वधीक आहे ऐं उन खां अलावा कमर्शियल जेके ठहंदा आहिनि कमर्शियल जी जेका डबिंग हूंदी आहे डबिंग में बि बजट इलाही आहे त जेको तव्हां स्क्रीन ते ॾिसो पिया हू खणी चहिरो बि कंहिं ॿिए जो पर ऑडियो असांजो पियो हले हिते कई अहिड़ा हली चुका आहिनि कमर्शियल जिन में असांजो ऑडियो हूंदो या का ॻाल्हि हूंदी या ऑडियो असांजो हुजणु ज़रूरी आहे छो त सिंधी में वधीक कमु थींदो आहे ऐं सिंधी लैंग्वेज जे हवाले सां
हू असांखे यादि कंदा आहिनि, कॉमेडी जे हवाले सां यादि कंदा आहिनि। ॿारनि जा पपेट शो वग़ैरह जेके थींदा आहिनि उन में वधीक कमु आहे। बाक़ी PTV ते त कमु न हुजण जहिड़ो आहे, ऐं रेडियो ते बि फ़िलहालु कमु उन्हनि वेड़े छॾियो आहे। अच्छा, PTV ॾुख थींदो आहे त एॾो वॾो इदारो ऐं पहिरियों पाकिस्तानी चैनल ऐं छो ईअं सफ़ा बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे, हालांकि सभई पैदावार उतां जा आहियूं। खणी सभई पैदावार उते जा भले हुजूं, असांजे पाकिस्तान जो इदारो ऐं असांजो मान शान आन आहे, पर हुते जेका प्रोड्यूसर वेठल आहिनि जेके टू द पॉइंट ॻाल्हि कजे त हू पाण इन्हनि ॻाल्हियुनि जो ज़िम्मेदार आहिनि। कॾहिं त को ज़मानो हो जो असां गेट ते बीठल हूंदा हुआसीं, अंदरि अचण जी इजाज़त कोन हूंदी, जेको अंदरि वियो माना उहो आर्टिस्ट थी वियो ऐं उनखे ॾाढो मान शान अंदरि बि मिलंदो। खणी एक्स्ट्रा हिकिड़ी एंट्री इहा हुजे त पासिंग शॉट हो त हिते कमु थिए पियो, हीउ पासे मां ई लंघी वञे त हू बि ॿाहिरि सुठो लेखियो वेंदो। पर अॼु इहो हाल आहे जो PTV जो हर प्रोड्यूसर इंतज़ारु पियो करे त काश मूं वटि केरु अचे, कंहिंसां ॿ लफ़्ज़ ॻाल्हायां। जेकॾहिं राहदारी में तव्हांखे वेंदे ॾिसी वठे थो को प्रोड्यूसर त चए थो यार मूं वटि बि थी वञे न, अचो न हिते चांहि पियो मानी खाओ, त इहो हाल थी वियो हुते। ऐं हुन जे ज़िम्मेदार ज़ाहिर इदारे जा ई माण्हू हूंदा, आर्टिस्ट त कोन हूंदा, बिल्कुलु नथो थिए, बिल्कुलु न, 100% न। काॾे विया आर्टिस्ट, काॾे विया, मतिलबु छो कोन था वञनि प्रोड्यूसर्स खे चवनि, या उन इदारे में छो कोन था ॻाल्हाइनि पिया, गवर्नमेंट खे छो कोन था चवनि आर्टिस्ट त कमु थियणु घुरिजे, बजट जॾहिं अचे थी, हर साल जॾहिं बजट ॾिनी थी वञे त पोइ छो कोन थो कमु थिए? बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि लाजवाब आहे, पर अफ़सोस सां चवणो त इहो पवे त हीउ समूरो सियासी कमु आहे। न, उहा तव्हांजी ॻाल्हि ॾिसो ठीकु आहे, बजट हर साल थो अचे। ॾिसो बजट त सिर्फ़ु उन्हनि जे पंहिंजो पघारनि जो थो अचे। हूअं तव्हां ॾिसो त PBC ऐं PTV उन्हनि सां गॾु P लॻल, P फॉर पाकिस्तान जा जेके इहे मुख़्तलिफ़ ॿई अहम इदारा आहिनि, PTV ऐं PBC पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, रेडियो पाकिस्तान, इहे ॿई विफ़ाक़ में ईंदा आहिनि, सूबे में कोन ईंदा आहिनि। इन्हनि जो तालुक़ु सूबे सां बिल्कुलु न आहे। तव्हां ॾिसो त कराची शहर जा रोड रस्ता टुटल भॻल सभु कुझु आहिनि, असां मौजूदा गवर्नमेंट ते इल्ज़ाम ॾियूं था, पर छा तव्हां इहो चई सघो था त कराची खां हैदराबाद जॾहिं क्रॉस करियूं था या अॻिते सुपर हाईवे ते हलंदे उते घणा रोड रस्ता आहिनि, उते घणा एक्सीडेंट थींदा आहिनि, घणियूं जानूं रोज़ाना जी बुनियाद ते ज़ाया थींदियूं। इन जो ॾस सिंध गवर्नमेंट त नथी उन अमल में दाख़िल थियणु चाहे, पर उहो ज़िम्मेदार त विफ़ाक़ आहे न, विफ़ाक़ खे सोचणु घुरिजे। विफ़ाक़ में जंहिं पार्टी जी हुकूमत आहे उहे वरी सूबे खे एतिरो बख़्श नथा कनि। तव्हां ॾिसो त माज़ी में जॾहिं विफ़ाक़ में ऐं सूबे में हिकिड़ी हुकूमत हुई त इहे इदारा ख़ुशहाल हुया, गुल फुल ॿूटा मिठाइयूं सेवयूं मानियूं ड्रामा सीरियल सभु कुझु हुयो। हाणे हुते ॿी पार्टी, हिते ॿी पार्टी। हक़ीक़त हिन हाल जी आउं ज़ाहिर करियां ज़री, माठ मिरुनि खे पवे डूंगर पवनि डरी, मूं घणो ॻाल्हायो हाणे ॻाल्हाए का चरी। त चवण जो मतिलबु इहो आहे त न, मतिलबु त जेके हुननि जा विफ़ाक़ जा इदारा आहिनि उन्हनि खे विफ़ाक़ सॉरी तव्हांखे न, बसि उहो शेर आहे अहिड़ो न, सभु सम्झां थी, इहो तव्हां आहियो मां बर्दाश्त करे वियसि तव्हांजो। सॉरी माना सभई अल्फाज़ तव्हांजा हुन कैमरे में हुया न, हा जॾहिं यानी इनडायरेक्टली मूंखे चई वियो, चई साहब इहा ग़लति ॻाल्हि ॿुधो चवण जो। अच्छा, मूंखे जेको हुन गज़ल लिखी मोकिलियो हिकिड़े साथी मुंहिंजी हुन सालगिरह मौक़े ते अली मोहम्मद अश्क साकरो मां लिखी मोकिलियो, माज़रत। इरशाद, मिलन मुर्गियूं मसाला या खाराई दाल टाकाणी, मिलन मुर्गियूं मसाला या खाराई दाल टाकाणी, जनम ॾींहं जो मल्हाइबो जशन हर साल टाकाणी। वाह वाह। कचेरियूं कुर्ब जूं थींदियूं मिली मेड़ा मचाइबा, कचेरियूं कुर्ब जूं थींदियूं मिली मेड़ा मचाइबा, ॾिबी किन रूबरू दावत त किन मिसकाल टाकाणी, जनम ॾींहं जो मल्हाइबो जशन हर साल टाकाणी। मुबारकबाद तोखे तूं रही आबाद बचड़नि सां, मुबारकबाद तोखे तूं रही आबाद बचड़नि सां, दुआऊं था कयूं तोखे हुजी ख़ुशहाल टाकाणी। निराला रंग तुंहिंजा ऐं तुंहिंजे गुफ़्तनि में रंगीनी, निराला रंग तुंहिंजा ऐं तुंहिंजे गुफ़्तनि में रंगीनी,
मगर तो में कमी हिकिड़ी आहीं कंगाल टाकाणी। अदाकारी अजब तुंहिंजी मगर रहिजा तूं, अदाकारी अजब तुंहिंजी मगर ख़बरदार रहिजा तूं, मता हमलो करे पोयां लिकी चौथी ज़ाल टाकाणी। जनम ॾींहं जो मल्हाइबो जश्न हर साल टाकाणी। कराची साकरो ठट्टो अबाणा शहर तुंहिंजा पर, कराची साकरो ठट्टो अबाणा शहर तुंहिंजा पर, ॿुधूं था सिंध समूरीअ में तुंहिंजो अहवाल टाकाणी। वाह साईं वाह वाह। घणा थोरा करे कोशिश, घणा थोरा करे कोशिश लिखी अशार उल्फत जा, अची आ अश्क थियो हाज़िर जहिड़ो आ हाल टाकाणी। मिलन मुर्गियूं मसाला या खाराई दाल टाकाणी। जनम ॾींहं जो मल्हाइबो जश्न हर साल टाकाणी। वाह वाह क्या बात। अच्छा इहो अली फिटी कयो मां इहो फिटी अली मोहम्मद अश्क साहब मीरपुर साकरे मां लिखी मोकिलियो त इहो उनजी महिरबानी। अलाह घणा केक कटे चुका आहियो हिन वक़्त ताईं? ऐं हींअर 47 48 केक कटे चुका आहियां, 47 या 48। ऐं अॼु बि एॾी ख़ुशी आहे पंहिंजे ॼमण जी? न ॼमण जी ॾिसो जेके असांखे असांजी क़ौमी ॿोली में सम्झाइनि था, अबे क्या हो गया, ये तो साल गिरा गिरा, अबे साल गिर गया, तुम लोग खुशियां मना रहे हो। तो बाबला जानी जादूगर ॾाढा ॾिसका पुजारी चवण जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं साल गिरा त घम जो ॾींहुं हू था चवनि, पर असां चवंदा आहियूं घम जो ॾींहुं न आहे। असां पूरे साल जेका महिनत जदोजहद जुस्तजू कोशिशि लगन कई आहे, उन जे करे असां पंहिंजी गुज़िरियल साल ते बि ख़ुशि आहियूं। ईंदड़ साल लाइ असांजी ॿीणी तवानाई गॾु आहे। जेकॾहिं ईअं न हुजे हा त असां हिक ॿिए खे छो चऊं हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। जेकॾहिं बर्थडे ख़ुशी वारो न आहे त हैप्पी छो आहियूं असां? नूर भटारे असां पाण ॿुधायो। इन करे त चवंदा आहिनि त हैप्पी बर्थडे टू यू जी। न ऐं ॾिस जेका ॻाल्हि आहे हक़ीक़त त ईअं थींदी न। ॾिसो माण्हू हरू भरू चवनि था साल गिरा, बाबा साल गिर गया त भले गिर गया, लेकिन असां महिनत जदोजहद कोशिशि लगन कंदा रहंदासीं पंहिंजे दुनिया जे पहिरीं सिंधी सेटेलाइट चैनल लाइ, पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजी लियारी जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजी सिंध धरती जे लाइ, पंहिंजे पाकिस्तान जे लाइ, पंहिंजी पाक फ़ौज लाइ, पाक रेंजर्स जे लाइ, पाक आर्मी जे लाइ, पाक पुलिस जे लाइ। असां सरहदनि ते 25 26 27 करोड़ आवाम बीहंदासीं, कुलो कुले में मिलाए पाकिस्तान जी फ़ौज सां गॾु बीठा हूंदासीं ऐं इंडिया खे नक में चणा चबाईंदासीं। कहिड़ा लोहे जा? लोह जा चणा। लोहे जा चणा। हा, इहा ॻाल्हि तव्हां अधूरी कई। असां छॾींदा न आहियूं बिल्कुलु। ऐं उन्हनि खे बि ॿुधाए छॾींदा असीं नांग कारा कड़े ज़हर वारा। पंहिंजे लाइ थो चवां, असीं नांग कारा कड़े ज़हर वारा। असां सां फिटाइण चङी ॻाल्हि न आहे। असीं जे लोचूं असीं जे सोचूं वठी सघूं था पलांद रत जा। माधुरी खे खणी ईंदो अथऊं अॻुवा करे। असां रुगो जेकॾहिं हमिलो कयो न अवांजे सभु अदाकार असां चोराए वेंदासीं। माधुरी पोइ केटीएन ते नज़र ईंदी सिंधी ड्रामे में। सिंधी के सिंधी माधुरी पोइ हिते बि चवंदी मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा। अच्छा इहा हुई वसरी देवी। अच्छा वो जेकी भी हुई, और मतलब दीदी तेरा देवर दीवाना। हाँ वो चंदी मेरा पिया घर आया। अब पिया घर आया, हरूभरू पिया घर आया। गानो असांजो वरी पिया घर आहे। कंहिं गानो आयो हुआ? नुसरत फतेह अली साहब। नुसरत फतेह अली खान साहब जो गानो जी जी, चमन चमन कली कली जी, बिल्कुलु उन्हनि जो गानो हुयो। ऐं इन में को शक कोन्हे त हमेशह इंडिया चवंदी आहे त पाकिस्तान असांजा गाना चोरी थो करे, पर ईअं न आहे। केतिरा ई असांजा अहिड़ा गाना आहिनि जेके भर वारे मुल्क चोरी कया आहिनि ऐं पंहिंजो उन ते जेको आहे टैग हणी करे चवंदा आहिनि त असांजा गाना आहिनि इहे, पर ईअं न आहे। खोड़ गाना आहिनि जेके अॼु बि धुनूं चोरी थींदियूं रहंदियूं आहिनि। सिर्फ़ गाना, ड्रामा, सभु शयूं, फिल्मूं। तव्हां ॾिसो त अॻे हूंदियूं ख़ामोश फिल्मूं 1928 30 वारे ज़माने में। ख़ामोश फिल्मूं जंहिंमें चार्ली चैपलिन में ईअं कंदो हलंदो न, इहे ख़ामोश फिल्मूं। जॾहिं 1933 में पहिरीं फिल्म बोलती फिल्म आई आलम आरा, उनजो प्रोड्यूसर सिंधी वाणियूं हो टंडे आदम जो। अच्छा 1933 में बोलती फिल्म आलम आरा। ऐं 1947 में जॾहिं पाकिस्तान ठहियो त 1948 में पाकिस्तान जी पहिरीं फिल्म ठही तेरी याद। तेरी याद जो प्रोड्यूसर सिंधी हो, वाणियूं हो। ॾिसो, ऐं असांजे ड्रामा फिल्मूं गाना ऐं जंगल दीवारूं जेके PTV ते हलंदा, इहे समूरा उन्हनि फिल्मनि में उन्हनि पंहिंजी फिल्मनि में शामिलु कयो। उन्हनि जी कहिड़ी फिल्म इंडस्ट्री आहे, कहिड़ो उन्हनि जो असां वटि पंहिंजो सिंधियुनि जो सालीवुड मौजूदु आहे। रज़ाक मेमण ज़िंदाबाद।
नूर भटारे जो असां वटि पंहिंजा अदाकार आहिनि ऐं असां में ख़ुदादाद सलाहियतूं न असां में रत सत जेको असांजे DNA में शामिल आहे उहो ईअं खणी सम्झो त लाड़काणे जो आहे या मोहन जे दड़े जो आहे। असां आसारे क़दीमा मां वाक़िफ़ बि आहियूं। असां वटि पंहिंजो कल्चर, पंहिंजी ॿोली, पंहिंजी ज़ुबान, पंहिंजी सिंधी टोपी, सिंधी अजरक, हर शइ असां वटि मौजूदु आहे। रंग रोशनीअ, ख़ुशियूं आहिनि, मोहबतूं आहिनि, चाहतूं आहिनि, सालगिराहूं आहिनि। इहे सभु असांजो पंहिंजो कल्चर आहे। असां कंहिंखां उधारो कोन वरितो, कंहिंजो नकल नथा करियूं, असां कंहिं ॿिए जे हवाले सां कोन था ॻाल्हायूं। सभु असांजो पंहिंजो आहे। बिल्कुलु आहे, बिल्कुलु। ऐं मैडम मौसीक़ार ॾिसो, अदनान समी थी वियो, पंहिंजो राहत फ़तेह अली ख़ान साहब थी वियो, मैडम आबदा परवीन, तक़रीबन होॾां जो थी वियो आहे न। उहो त चवई कोन थो त मां पाकिस्तान माना आहे त पाकिस्तान जो न, आहे त पाकिस्तान। असां बि हुनखे चयो आहे त हल हाणे घणो करे माना पाकिस्तान म्यूज़िक सां खोड़ करे सिखनि पिया ॾिया वारा। हिते जा माना खोड़ सारा म्यूज़िक कंपोज़र हुते विया आहिनि, त पाण ॾिसो बहितरीनु। पर इहा बि त ॻाल्हि आहे न, हिते असां पंहिंजे ई टैलेंट खे प्रमोट न कंदा आहियूं। जॾहिं उते ॿ टे गाना ॻाए ईंदा, पोइ वरी चवंदा आहियूं त वाह वाह हे त वॾो सिंगर आहे, वॾा गाना मशहूरु थी विया। इहा ग़लति ॻाल्हि आहे। इहा जेका ॻाल्हि मञण जी आहे उहा मञिजे, छो त पहिरियां आतिफ़ असलम खे बि एतिरो प्रमोट न कयो वियो। आदत गानो ॻाई, उन खां पोइ ग़ाइबु थी वियो। इंडिया वञी गाना ॻाया आयो त हिते वरी हिननि वाह वाह करणु शुरू कई। इलाही अहिड़ा सिंगर्स आहिनि जिन खे पहिरियां असां प्रमोट न कयो, नथा कयूं। असां उन्हनि खे जेको आहे अॻिते नथा वधायूं, उन्हनि खे चांस नथा ॾियूं। जॾहिं उहे भर वारे मुल्क मां पंहिंजो नालो रोशन करे अचनि था त पोइ असां चऊं था त हे त असांजा आहिनि। बिल्कुलु, टैलेंट माना क़दर हिते घणो करे न आहे, न आहे, न आहे। मतिलबु इन शइ में डिसअपॉइंटमेंट आहे। मूंखे बि ऐश्वर्या राय ॿ टे दफ़ा घुरायो, पर पोइ मूं हुनखे लिफ्ट कोन कराई। हींअर बि मिस कॉलूं हुन जूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। सही था कयो, ज़रूरत बि कोन्हे, मोटी थी वई आहे हाणे ॾाढी। केरु? सो हिते वठो था ब्रेक, ऐं जल्दी हाज़िर था थियो। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। जावेद टकाणी असां सां गॾु मौजूदु आहिनि, जेकॾहिं उन्हनि सां ॻाल्हाइणु चाहियो था त बिल्कुलु कॉल करे ॻाल्हाए सघो था। ऐं सजाद अली हैदराणी बि असां सां गॾु मौजूदु आहिनि, ऐं का फरमाइश करणु चाहियो था त बिल्कुलु उहा बि करे सघो था। तव्हां इहो ॿुधायो त जीअं माशाल्लाह पाण जावेद टकाणी एक्टर आहे, कॉमेडियन आहे, त लाइफ में कॾहिं तव्हांखे मौक़ो मिलियो त तव्हांखे बि कंहिं चयो हुजे त एक्टिंग जी तरफ़ अचो? मैडम एक्टिंग मूं कई आहे। अच्छा, उर्दू चैनल्स में। अच्छा अच्छा। जिन बि ड्रामा जेका बि आहिनि तक़रीबन उन्हनि में मूं एक्टिंग बि कई आहे। अच्छा अच्छा। ऐं उनजे अलावा मां होस्टिंग कंदो आहियां, मुंहिंजो सोशल मीडिया जो चैनल आहे मुंहिंजो। सही सही। हिते खोड़ सारा मां प्रोग्राम बि कंदो आहियां। सिंधी चैनल त माशाल्लाह आहिनि, तव्हांखे ख़बर आहे, खोड़ सारा उन में सिंगिंग। जी सही। अच्छा, कहिड़ा ड्रामा या कहिड़नि चैनल्स लाइ हुया? उर्दू हम टीवी ते हिकिड़ो प्रोग्राम ड्रामा मूं कयो आहे, ऐं समा टीवी ते ॾाढा प्रोग्राम मूं कया आहिनि। अच्छा अच्छा। जिन में ड्रामा जेका वारदात इंटरोगेशन ऐसा भी होता है, इन्हनि में ॾाढो मूं कमु कयो आहे। डॉक्यूमेंट्रीज़ जो थींदियूं जी आहिनि। जी सही सही सही, ज़बरदस्त। ऐं CNBC पाकिस्तान में बि कमु कयो आहे। जी अच्छा, त तव्हांजो कंटेंट छा आहे यूट्यूब जे लाइ? तव्हां मतिलबु कहिड़नि प्रोग्राम खे होस्ट कंदा आहियो? मां ज़्यादातर तक़रीबन जेका प्रोजेक्ट हूंदा आहिनि, ख़ासि करे लियारी जे हवाले खां। अच्छा। मां लियारी में रहंदो, सोशल वर्कर जे हवाले खां। अच्छा। जिते माना को कमु न पियो थिए, को सियासी माण्हू माना उन हिसाब सां मां उजागर कंदो आहियां उन कम खे। सही। ऐं आवाम जे साम्हूं खणी ईंदो आहियां। अच्छा अच्छा, यानी जेके सोशल इश्यूज़ आहिनि तव्हांजे एरिया जा, उन्हनि खे हाईलाइट कंदा आहियो। इहो बि सही आहे। कॾहिं तव्हांखे ड्रामे में चयो न जावेद त तव्हां हिन में कमु कयो? जावेद टाकाणी साहब सां सिंध टीवी ते बि घणा मूं ड्रामनि में कमु कया आहिनि। भले उहे नंढा नंढा करेक्टर हूंदा हुया, पर मूंखे चांस ॾींदो हुया। सही सही, इहो बि सुठो आहे त तव्हां चांस ॾींदा आया आहियो। जॾहिं माशाल्लाह ताहिर अराई हुयो ऐं मुख़्तलिफ़ डायरेक्टर हुया, उन्हनि जे मौजूदगी में खोड़ सारा प्रोग्राम नंढे नंढे किरदार, नंढे नंढे करेक्टर में माना मूंखे चांस। हलो, इहो बि सुठो आहे, इहो बि सुठो आहे। ईअं माण्हू अॻियां वधंदो आहे, नंढे बिल्कुलु वधंदो आहे। हींअर KTN जो बि हिकिड़ो प्रोजेक्ट आहे जेको इंशाल्लाह जल्द ऑन रिकॉर्ड वञण वारो आहे, उन में बि तव्हां कमु करे रहिया आहियो? बसि इहे KTN जी हमेशह महिरबानी रही है त
पंहिंजनि पुराणनि वर्कर्स खे दोस्तनि खे साथियुनि खे यादि रखंदो आहे छो त असां पंहिंजो नातो न कॾहिं हिननि सां टोड़ियो आहे न कॾहिं हिननि खां परे थिया आहियूं त हर भेरे असांखे सरप्राइज़ ॾींदो आहे जीअं अॼु अची मूंखे इहा इतला मिली जनम ॾींहं जी हुजे मुबारकबाद तोखे टाकाणी हीअ असां डायरेक्टर आया जोखियो साहब उन्हनि मूंखे ॿुधायो त सुभाणे आउं केक बि वठी ईंदुसि अॼोके ॾींहं लाइ ऐं तुंहिंजे लाइ असां हिकिड़ो गिफ्ट जो बि इंतज़ाम त मूं केक त ॾिठो आहे केक अची वियो मूं चयो गिफ्ट कहिड़ो आहे त हीअ अजरक टोपी अवां पाराया ॿिन्ही अञा मूं पुछा कयो ॿियो कहिड़ो गिफ्ट त ॿुधाई तोखे असां पंहिंजी सोप सीरियल में रखियो सोप सीरियल आहे अज़र भाउ या ड्रामो आहे इहो थोरो कंफर्म कजो 52 किस्तूं आहिनि पोइ इहो जीअं कमु शुरू थींदो पोइ मिनी सोप आहे हा मिनी सोप इहो चइबो आहे पोइ 74 78 थी वेंदो आहे सही त उन में जेको सरप्राइज़ आहे जेको हीअं डिस्क्लोज़ नाहे करणो जी 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 पर उहो सरप्राइज़ तव्हांखे कीअं लॻो जेको ड्रामे जे अंदरि सरप्राइज़ आहे तव्हांजे लाइ वेरी गुड वेरी नाइस फैंटास्टिक ॾाढो ख़ुशि हेॾाणी टाकाणी ॾाढो ख़ुशि थियो ख़ुशि थिया न टाकाणी ॾाढो ख़ुशि मतिलबु उहो अञा डिस्क्लोज़ नाहे करणो हिते भले तव्हां न करियो पर असां त अंदरां ख़ुशी मां मापे कोन था सघूं न तव्हां उन कैरेक्टर जे हवाले सां ख़ुशि आहियो या ड्रामे अवांजे हर फैसले ते लबेक अवां KTN दुनिया जे पहिरीं सिंधी सैटेलाइट चैनल वारा मुंहिंजा पंहिंजा मुंहिंजा छो त अज़र भाउ जेका ॻाल्हि कई तव्हांखे जेको हुन में तव्हांजी ज़ाल जे किरदार में जेका फीमेल ॾिनी वई आहे उहा मां हीअ डिस्क्लोज़ न करणु चाहींदमि पर व्यूअर्स बि जॾहिं ॾिसंदा त व्यूअर्स बि ॾाढो ख़ुशि थींदा माना व्यूअर्स जे लाइ बि सरप्राइज़ हूंदा सरप्राइज़ टाकाणी साहब सस्पेंस आहे वाह वाह क्या अच्छा कॾहिं पहिरियां कमु कयो आहे ॿिन्ही हा अच्छा पर मां शायदि स्क्रीन ते तव्हां ॿिन्ही खे पहिरियों भेरो ॾिसंदसि पर मां ॿुधी करे एंजॉय पई कयां त मां ॾिसण खां पोइ त अञा एंजॉय कंदमि दुआऊं पियो घुरां हरदम वरी कुर्सी मिले मूंखे दुआऊं पियो घुरां हरदम वरी कुर्सी मिले मूंखे जे लोटा थी पवन हमदम जे लोटा थी पवन हमदम वरी कुर्सी मिले मूंखे दुआऊं पियो घुरां हरदम वरी कुर्सी मिले मूंखे मिले मिले अल्लाह करे कुर्सी मिले 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 अल्लाह करे कुर्सी मिले वधाया वास्ता हिन अमीरनि ऐं वॾेरनि सां अमीरनि ऐं वॾेरनि सां अमीरनि ऐं वॾेरनि सां वधाया वास्ता हिन अमीरनि ऐं वॾेरनि सां अमीरनि ऐं वॾेरनि सां इशारो जो थिए हिकदम वरी कुर्सी मिले मूंखे इशारो जो थिए हिकदम वरी कुर्सी मिले मूंखे जे लोटा थी पवन हमदम जे लोटा थी पवन हमदम वरी कुर्सी मिले मूंखे दुआऊं पियो घुरां हरदम वरी कुर्सी मिले मूंखे तव्हांखे लोटा ॾाढा यादि था अचनि अल्लाह करे कुर्सी मिले 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 अल्लाह करे कुर्सी मिले 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 अल्लाह करे कुर्सी मिले हिकिड़ी कॉल वठां जी कॉल ज़रूर हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी भाउ केरु पियो ॻाल्हाए दरगाह सखी जामदातार खां हाफ़िज़ परवेज़ अली टीणो जी कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह भेण ख़ुशि आहियो जी जी अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां छा चवणु चाहींदव जी जावेद टाकाणी सां ॻाल्हाइणो ॻाल्हायो ॻाल्हायो अदा बाबला जानी जादूगर डाटा डिस्को जुमानी छंडाणी राणो जे राणी गिदरो हिंदाणी हिकसर खीर में टे सिर पानी पर हाज़िर वञ पंहिंजो मिस्टर टाकाणी टाकाणी साहब ख़ुशि आहियो त सही आहे अल्लाह जो एहसान अवां ख़ैरियत सां ख़ुशि और चाक चङा भला अल्हम्दुलिल्लाह कॾहिं अचो सखी जामदातार ते तव्हांखे ख़ासि KTN जे 7 के दावत आहे सखी जामदातार जो उर्स मुबारक 17 अरिड़हं 19 नवंबर ते आहे इंशाअल्लाह यादि कराईंदा हा इंशाअल्लाह हाज़िर थींदासीं टाकाणी साहब रेडियो ते मां तव्हांखे ॿुधंदो आहियां हर हफ़्ते वॾी महिरबानी कुर्ब मूंखे यादि आहे हा अल्लाह ख़ुशि रखंदो तव्हांजी पूरी टीम में ऐं KTN जी टीम सेम टू यू अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे बा पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ वरी महिरबानी प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ तव्हांखे तव्हांजा फैन्स माशाअल्लाह इलाही पसंदि कंदा आहिनि ऐं जॾहिं मिलंदा आहिनि कीअं महसूसु कंदा आहियो कमायो मूं घणो आहे
आया ज़रदार दुनिया में कमायो मूं घणो आहे आया ज़रदार दुनिया में आया ज़रदार दुनिया में फिर हे कर वरी मौसम वरी कुर्सी मिले मूंखे फिर हे कर वरी मूंखे वरी कुर्सी मिले मूंखे जलोटा थी पवन हमदम जलोटा थी पवन हमदम वरी कुर्सी मिले मूंखे दुआऊं पियो घुरा हरदम वरी कुर्सी मिले मूंखे मिले मिले अला कर कुर्सी मिले 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 छा कंदो अला कुर्सी कर मिलंदी त? कुर्सी मिले छा कंदो कुर्सी मिलंदी त? न घरदारी न ज़रदारी न घरदारी न कमदारी वॾे रोज़ात जो आहियां न घरदारी न कमदारी वॾे रोज़ात जो आहियां वॾे रोज़ात जो आहियां वॾे रोज़ात जो आहियां रुगो क़िस्मत करे संगम वरी कुर्सी मिले मूंखे रुगो क़िस्मत करे संगम वरी कुर्सी मिले मूंखे जलोटा थी पवन हमदम जलोटा थी पवन हमदम वरी कुर्सी मिले मूंखे दुआऊं पियो घुरा हरदम वरी कुर्सी मिले मूंखे मिले मिले अला कर कुर्सी मिले 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 अला कर कुर्सी मिले छा मिले कंदो मिले कुर्सी मिलंदी त? ॿुधायो त सही, ॿ दफ़ा पुछी चुकी आहियां। बसि तव्हां चओ था जिन खे कुर्सियूं मिलियूं आहिनि उहे बि चवंदा बाहि वारी कुर्सी कुर्सी ते वेठा आहियूं सुकून न आहे। हा ॿुधायो न जेके वज़ीर अमीर कबीर जेके वॾी वॾी सीटनि ते वेहनि था न उहे पंहिंजो फ़र्ज़ु त अदा नथा कनि। महांगाई वधे पई बिजली ग़ैर हाज़िर गैस आहे कोन्हे पाणी साफ़ सुथिरो आहे कोन्हे समूरी सिंध में बुनियादी सहूलियतूं अणलब रोड रस्ता टुटा पिया आहिनि पोइ वज़ीरनि अमीरनि कबीरनि जो फ़ाइदो कहिड़ो? इहा ॻाल्हि सम्झ में मूंखे पाण नथी अचे। ऐं पंहिंजे मुआरो जमादार जाड़ो ख़ान जज़्बाती मुआरो सोरो आहे न उन खां पुछा कंदो त ईअं छो आहे? तालीम जो वज़ीर आहे त तालीम ते ध्यानु कोन्हे। सिहत जो वज़ीर, सिहत जो वज़ीर पाण बीमार आहे उनखे 2 ॾींहंनि खां खंघि नज़लो ज़ुकाम वायरल बि हले पियो। वायरल भले हले पियो पर वज़ीर त सुठो हुजे न। अलाए ॿुधो आहे मलेरिया थी वियो अथसि। डॉक्टर पाण बीमार हूंदो त अवाम जो ख़्यालु कीअं रखंदो? साईं उनखे परहेज़ जी ज़रूरत आहे। उनखे तव्हां इहो चओ ठंडा पानी खटाई चिकनाई चावल पान गुटखा तंबाकू हुक्का बीड़ी सिगरेट वगैरह कोल्ड ड्रिंक सब कुछ करे बंद, उसके बाद आपकी सेहत सही होगी। हाँ ये ॻाल्हि त आहे पर या बताइएगा ये बात उनको, ये ॻाल्हि ॿुधाइजो उनखे तव्हां। जेकॾहिं आउं दस्तियाब न हुजो त नंढो टाकाणी बि आहे। साईं हैदराणी टाकाणी में शागिर्द हैदराणी सोट मासा आहियूं हा पर इहा परहेज़ उनखे तव्हां उनखे ज़रूरु ॿुधाइजो। हाणे तव्हां गानो ॻाए बस करे छॾियो, हाणे हिन खां ॿुधो। तव्हांजी मर्ज़ी आहे नंढड़ी खां बि ॿुधी सघूं था। हाँ, कॾहिं नंढड़ी- तव्हां बि त नंढड़ी। झुंगारींदा हूंदा? न न मां न छो गाने का नफ़रत है या न गाने खां नफ़रत कोन्हे, झुंगारण गाननि खां खां। छो नफ़रत हूंदी? झुंगारण खां बि कोन्हे, आवाज़ सुठी कोन्हे मुंहिंजी। न त कपा पंहिंजे लाइ खणी अचो, असां त उहो ई कन बंदि आहिनि असांजा। बसि कपा एतिरो हुजे जो तव्हां पंहिंजे कननि में विझी, असां त उहो ई कन वेड़े छॾींदा आहियूं। सची असांखे त ख़बर आहे, असां त बर्दाश्त करे वेंदा आहियूं। असां चाहियूं था त ॿियो को सुठो को ज़रूरी थोड़ी ना जावेद टाकाणी ॻाए। जावेद टाकाणी आवाज़ नंढड़ी का तो ॿुधो न, फताया का तो ॿुधो। फताया सुना रही हैं आप गाना कोई? फतैया आप सुनाएगा ना वो गर्मी जो सुनाती है आज की रात। हाँ सुनाए सुनाए। आवाज आ रहा है, ऑन कर रहे हैं। हाँ थोड़ा सा गाएं, अल्फाज बोले। आज अच्छा पोयम ही सुना दे। सुनाइए ना, ये वाला मुझे सुनाती हैं आप, सुनाए ना फिर आपको दोबारा चैनल पे बुलाएंगे। पोयम सुना दे। ट्विंकल ट्विंकल सुना दे। पोएम सुनाए कोई पोएम। ट्विंकल ट्विंकल सुना दे। कुछ भी सुना दे जो स्कूल में पढ़ती है, कुछ भी वो सुना दे। सुनाए। बेबी बेबी यस मामा ईटिंग शुगर नो मामा। अरे गाना बड़ा अच्छा गाती है लेकिन अच्छा यार confuse हो रही है। चले आप ही सुना दे फिर कुछ। चले मैं सुनाता हूँ जी जी बिल्कुल। ही मैडम स्पेशली 2018 में मूं एल्बम कयो हुयो, उन में ही मूं गानो ॻायो ऐं मुंहिंजो म्यूज़िक कंपोज़र साद अलवी साहब। अच्छा त ॾाढो वायरल थियो मुंहिंजो माशाल्लाह ही गानो, त डेडिकेट दोस्तनि जे लाइ। सही गले में मां हिते न रहंदसि
ओहे कलियो मुझो सिके पुनवाला साहोरी मानिया बंबोर के हो बाहरियो मुझो सिके पुनवाला साहोरी टाकाणी साहब माहिते न रहदस एक लियो मुझो सिके पुनवाला साहोरी माहिते न रहदस एक लियो मुझो सिके पुनवाला साहोरी मानिया बंबोर के पहाड़ियो मुझो सिके पुनवाला साहोरी माहिते न रहदस ओहे गलियो मुझो सिके पुनवाला साहोरी ओके जॾे वींदस आऊं काए के जॾे वींदस आऊं काए हिते अचूं मुझो हाणे चाहे के जॾे वींदस आऊं काए हिते अचूं मुझो हाणे बंबोर के पहाड़ियो मुझो सिके पुनवाला साहोरी माहिते न रहदस ओहे गलियो मुझो सिके पुनवाला साहोरी पंध करे मां पाण जो वींदस डोरा पावनी डेरन के ॾींदस ओ पंध करे मां पाण जो वींदस डोरा पावनी डेरन के ॾींदस रोयो पुछाया गाड़ियो मुझो सिके पुनवाला साहोरी मारोयो पुछाया ओ साड़ियो मुझो सिके पुनवाला साहोरी माहिते न रहदस एक लियो मुझो सिके पुनवाला साहोरी चरियो समाशा माण्हू चवंद में पूर पुनल जा पल पल पवंदम है चरियो समाशा माण्हू चवंद में पूर पुनल जा पल पल पवंदम कटांदर
कटान घर मां आड़ियो मुझो सिके पुनवाला साहुड़ी मां हिते न रहंदसि ओए गलियो मुझो सिके पुनवाला साहुड़ी मां ॾियां बबोर खे पहाड़ियो मुझो सिके पुनवाला साहुड़ी। वाह वाह, लाजवाब लाजवाब, ज़बरदस्त, बेहतरीन। इहो कहिड़े एल्बम जो आहे, मतलब कॾहिं आयो एल्बम हो? जुदाई एल्बम। अच्छा, जी हाँ, कॾहिं आयो हो? 2018 में मूं एल्बम कयो हूंदो। इन जो पूरे एल्बम जो म्यूज़िक कंपोज़र त साद अलवी भाई। जी हाँ, सॼे म्यूज़िक इन जो एल्बम जो। जी, जी। अच्छा, उन मां इहो गानो तव्हांजो इलाही हिट थियो। ॾाढो हलियो। ज़बरदस्त, माशाल्लाह इन खां वधीक जेको हिन जी ज़िंदगी जो सुपर हिट गीत आहे उन जी वीडियो बि मूं ठाही। अच्छा, जी हाँ, उहो बि तव्हांखे ॿुधाईंदुमि इन गीत खां पोइ। बिल्कुलु। वठूं था हिते ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। जी व्यूअर्स, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूवर्स, तव्हांखे भरीकार कंदासीं रंगन भरी शाम में। ऐं बिल्कुलु तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो था, केक बि असांजे साम्हूं आहे। ऐं जावेद भाजी अॼु बर्थडे आहे, अॼु आहे या गुज़री वई, पर बहरहाल बर्थडे आहे। सो अॼु असां हुननि जो केक बि कट कंदासीं पंहिंजे शो में। केक ॾाढो सुहिणो थो लॻे पियो, गुल बि अथसि, टॉफ़ीज़ बि अथसि, बिस्किट बि अथसि। लॻे थो वॾी महिनत सां ठारायो आहेसि ऐं स्पेशल ऑर्डर ते ठारायो आहेसि, मूंखे लॻे थो। अलाए डायरेक्ट ठारायो, हाणे अलाए मुंहिंजियूं 4 ज़ालूं आहिनि ऐं 22 ॿार बि ठाराया आहिनि हिन में। सो हींअर मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि, असांखे जॉइन कयो आहे शाद रज़ाक मेमण साहिबु, जेके पाण पोइट आहिनि। ऐं अॼु जेको आहे जावेद टकाणी साहिब जी बर्थडे आहे, त उन्हनि जे लाइ पोइट्री बि असांखे ॿुधाईंदासीं, उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अदी तव्हांजी दुआ लॻी पइनि, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? बिल्कुलु ठीकु आहियां, अलाह जो शुक्र आहे, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, अॼु जावेद भाउ जी बर्थडे आहे, पोइ बर्थडे तव्हां ई ॿुधायो त अॼु अथसि या गुज़री वई आहे? इहा ख़बर नथी पए। बाक़ी जावेद असांजो पुराणो दोस्त आहे। ऐं अॼु जावेद चयो त मुंहिंजी बर्थडे आहे, तव्हांखे अचिणो आहे, मुल्क बिल्कुलु लाज़मी ईंदासीं। ऐं उन्हनि लाइ हिकिड़ो शेर लिखी आया आहियूं जावेद जे लाइ, उहो तव्हांखे ॿुधायूं था। सही। जीवन जूं बहारूं तोखे मिलनि जावेद टाकाणी, वाह वाह। जनम ॾींहं जूं मुबारकूं तोखे हुजनि जावेद टाकाणी। जहिड़ी सूरत तहिड़ी सीरत आहे, तॾहिं तां ख़ुशीअ मां दोस्त नचनि जावेद टाकाणी। हर ॾींहुं तुंहिंजो जनम ॾींहुं वांगुरु गुज़रे, हर ॾींहुं तुंहिंजो जनम ॾींहुं वांगुरु ख़ुशियुनि में हुजे। जीअं टेक ॾहीं खिली तीअं गुल टिरनि जावेद टाकाणी। वाह वाह वाह। जनम ॾींहं जूं तोखे मुबारकूं हुजनि जावेद टाकाणी। शाद रज़ाक जो सचो यार वफ़ादार आहीं, शाद रज़ाक जो यार सचो यार वफ़ादार आहीं, तोखे न लॻे कोसो वाह दुआ सभु घुरनि जावेद टाकाणी। वाह 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 वाह, बेहतरीन बेहतरीन दुआऊं हिन ते मूंखे यादि आहे त इक़बाल शाहीन साहिब बि सिजावल मां लिखियो आहे, हिकिड़ो गज़ल लिखी मोकिलियो, आउं अची कोन सघियुमि, मुंहिंजो गज़ल ज़रूरु शामिलु कजो। ॾियनि थियूं ख़ुशी मां हवाऊं टाकाणी, ॾियनि थियूं ख़ुशीअ मां हवाऊं टाकाणी, जनम ॾींहं ते तोखे दुआऊं टाकाणी। गुलाबनि मिसल शल खिलंदो रहीं तूं, अचनि हर तरफ़ खां सदाऊं टाकाणी। असांजी दुआ पिणु इहा आहे दिलि सां, रहनि तो ते रब जूं अताऊं टाकाणी। असांजे बज़्म जो तूं हीरो लॻी थो, असांजे बज़्म जो तूं हीरो लॻी थो, अथई पर शैतानी निगाहूं टाकाणी। जनम ॾींहं जूं तोखे दुआऊं टाकाणी। सदा ख़ुशि रहीं तूं संगत खे खिलाहीं, अजब तुंहिंजूं आहिनि अदाऊं टाकाणी। घणूं इक़बाल ख़ूबियुनि ते तुंहिंजे लिखे, पर
कजे छा ख़तम थियूं सभु दवाऊं टाकाणी ॾियनि थियूं ख़ुशीअ मां हवाऊं टाकाणी जनम ॾींहुं तोखे दुआऊं टाकाणी। वाह 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 वॾी महिरबानी वॾी महिरबानी इक़बाल शाहीन साहब, अली मोहम्मद अश्क साहब ऐं इशाद रज़ाक मेमण भाउ असां सां गॾु गॾु हिन वक़्तु मौजूदु बि आहे। तव्हां मुंहिंजे लाइ हीउ पंहिंजो शेर शाइरी जो ख़ज़ानो मोकिलियो, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं असांजी बज़्म तालिबुल मौला उन जे तरफ़ां समूरनि भाइरनि दोस्तनि ऐं साथियुनि जी वॾी महिरबानी। तव्हां कोई शेर चवणु चाहींदव या कुझु चवणु चाहींदव? बिल्कुलु टाकाणी जे लाइ त मां चवणु चाहींदुमि त हर वक्त हर पल हर जगह याद आती है आपकी जावेद टाकाणी। तो गुजारे वियो हर पल हर वक्त हर जगह याद आती है आपकी जावेद टाकाणी, और हर साल पूरा महीना आप सालगिरह मनाते हो जावेद टाकाणी। वाह वाह वाह। लगस तुझे लारे मगर तू ना आए, लगस तुझे लारे मगर तू ना आए, छॾियम घर बुहारे मगर तू ना आए, छॾियम घर बुहारे मगर तू ना आए। लगस तुझे लारे लारे ओ लारे, लगस तुझे लारे मगर तू ना आए, छॾियम घर बुहारे मगर तू ना आए, छॾियम घर बुहारे मगर तू ना आए। इहो वरी कहिड़े क़िस्म जो बुहारो आहे? चवां छा मिठा पिणे जे पादरनि बि, चवां छा मिठा चवां छा मिठा पिणे जे पादरनि बि, छॾिया उज़वा खारे मगर तू न आए, छॾिया उज़वा खारे मगर तू न आए। अधड़ रोज़ ॿीड़ियुनि जा रस्ते तां मेड़े, अधड़ रोज़ ॿीड़ियुनि जा रस्ते तां मेड़े, वयसि वक़्तु घारे मगर तू न आए, वयसि वक़्तु घारे मगर तू न आए। हणी यार रधणे जी भित खे टकर मूं, हणी यार रधणे जी भित खे टकर मूं, छॾी ठोड़ ॾारे मगर तू न आए, छॾी ठोड़ ॾारे मगर तू न आए। बणाए छॾियम घर खे गिद्दूअ जो बंदर, बणाए छॾियम घर खे गिद्दूअ जो बंदर, बचा ॿार मारे मगर तू न आए, बचा ॿार मारे मगर तू न आए। लॻेसि तुंहिंजे लारे लारे ओ लारे, लॻेसि तुंहिंजे लारे मगर तू न आए, छॾियम घर बुहारे मगर तू न आए। खत्म थी वियो एॾो जल्दी छो? पटे प्यार तुझे में टाकाणी तारा, पटे प्यार तुझे में टाकाणी तारा, छॾियम जान गारे मगर तू न आए, छॾियम जान गारे मगर तू न आए। भला 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 केक ऐं छुरी जे लाइ बि त कुझु शेर चओ न। छुरी ॾिसी कहिड़ो शेर चयो? न कोई त चओ न। छुरी जे साम्हूं कुझु कोन चयो। न कोई त शेर चइबो आहे। छुरी जे साम्हूं कुझु कोन चइबो। कुझु त चओ, कुझु त चओ। बाबा कुझु कोन कुझु त ॻाल्हायो। ॾिसो हिन सां केक ई कटणो आहे तव्हांखे। हिन सां ॿियूं बि इलाही शयूं कटबियूं आहिनि। चओ त मोबाइल पैसा सभु असांखे ॾियूं था। न न प्लीज़ प्लीज़ तव्हां चओ। पुलिस न पुलिस न प्लीज़ चओ तव्हां। पुलिस जो कमु ई कोन्हे इहो कमु। इहो पुलिस वटि कोन हूंदो आहे। इहे जेके चोर डाकू धाड़ियल हूंदा आहिनि उन्हनि वटि हूंदी कढवा कॾहिं मोबाइल पूरो कॾहिं। हाणे त माण्हुनि खां बाइकूं वञनि पियूं पर बाइक ते यादि आयो अॼुकल्ह उहो पंहिंजो उहो जेको बाइकूं हलाइनि था न भुम 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 उन्हनि में वीचारनि वटि उहो जेको टैक्स न उहो जेको जुर्मानो लॻाए छॾियो। केतिरो जुर्मानो सुठो थियो आहे। हाणे ॿुधाए 30,000 रुपए बाइक आहे हुन ते 15,000 जो जुर्मानो। सुठो थियो आहे। ईअं ई जेको आहे न असांजो निज़ाम सुधरंदो। बिल्कुलु सही आहे। निज़ाम आहे मूंसां गॾु हो 2-3 ॾींहं मूंसां गॾु हो पर उन इहा का ॻाल्हि ई कोन कई। ॿियो त ॿियो हल ठीकु आहे तव्हां वारी ॻाल्हि त निज़ाम सुधरंदो पर साइकिल वारे कहिड़ो कसूर कयो हुनखे बि जुर्मानो।
साईं, इहो नयो कानून आयो आहे। वारे खे माफ़ी आहे, उनखे सीट बेल्ट न न इहो तव्हांखे वीडियो ॾेखारे जुर्मानो न, उहो साइकिल वारे जे लाइ त हाणे नाइंसाफ़ी आहे। उन खां जेकॾहिं उन वटि वेचारे सुजुकी वारो हिकिड़ो वीचारो ड्राइवर को मालिक जी गाॾी खणी सुजुकी खणी ॿाहिरि निकितो, पहिरियों केस हुन ते 15,000 ठोके छॾियो। अब 15,000 भरो न त गाॾी वापसि थाणे ते जमा। हाणे वीचारो ग़रीब यतीम मिस्किन फ़क़ीर लावारिस माण्हू छा करे? पोइ हाणे कंहिंजे लारे ते लॻे? फ़क़ीर लावारिस माण्हू केक कटे ॿियो छा कंदो? सबने ये शोर मचाया है, केटीएन पे जावे टकड़ी आया है। तो बाबा जन्म दी केड़े साल त ख़बर पए? साल बिल्कुल। साईं साल ॿुधाईंदो न आहे। साल साल केड़ो जन्म दी? इहो पुछा कयो था। घणनि सालनि जा थी वियो? वाह वाह, अल्लाह जी, इहा ख़बर न आहे। ये खबर ना, इहा ख़बर न आहे। ये खबर या ख़बर कोन अथव? या ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई, हो ॻाल्हियुनि कंदे राति ढली वई, जिद हथनि मां हल ओ तुंहिंजी बाह में आवाज़ बाह लोॾे हल जा, अॻियां मामा ईंदई ते मसीद अचो हाणे अचो, केक कटियूं। अचो केक कटियो ऐं तव्हां जेको आहे असांखे गानो बि ॿुधायो। जी बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इंशाल्लाह तव्हां सां व्यूअर्स मुलाक़ात कंदासीं सुभाणे। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो, छो चुप कोन कंदो। अल्लाह हाफ़िज़। अचो आ जाओ, केक काटो। Happy birthday to you, happy birthday to you, happy गानो गायो तव्हां। to you, जावे टाकाणी, हैप्पी बर्थडे टू यू। मुझे जावेद जी सालगिरह, मुझे जावेद जी सालगिरह, सब मिल के बोलो मुबारक हो, भले भले भले, सब मिल के बोलो मुबारक हो, भले भले भले। ओ मुझे जावेद जी सालगिरह, मुझे जावेद जी सालगिरह, सब मिल के बोलो मुबारक हो, भले भले भले, सब मिल के बोलो मुबारक हो, भले भले भले। सालगिरह जावेद तुझी सालगिरह, सालगिरह टाकाणी तुझी सालगिरह, सालगिरह जावेद तुझी सालगिरह, सालगिरह टाकाणी तुझी सालगिरह। ओ केक घुराया ल्यारी शेरमा, ओ केक घुराया सजावल शेरमा, केक घुराया सजावल शेरमा, जावेद तू ही जनाज आए, ओ भले भले भले, जावेद तू ही जी सालगिरह आए, ओ भले भले भले। मुझे जावेद जी सालगिरह, मुझे टाकाणे जी सालगिरह, सब मिल के बोलो मुबारक हो, भले भले भले, सब मिल के बोलो मुबारक हो, भले भले भले। राणल राणल हो राणल, राणल अला राणल, राणल हो राणल, राणल। हिडकीअ मथा मूंखे आई हिडकी, हिडकीअ मथा मूंखे आई हिडकी, माथी पाया मुझा मारू ईंदा, ओ माथी पाया।